अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ खणी आया हूं त पेट्रोल महांगो थियण जो पहिरियों नतीजो साम्हूं अची वियो। मोटरसाइकिल पंहिंजे मालिक खे परेशान ॾिसी ख़ुदकशी करे छॾी। ॿिए पासे मोटरसाइकिल मालिक पेट्रोल खे महांगो ॾिसी मोटरसाइकिल खे सजाए घर में रखी छॾियो। जॾहिं त पेट्रोल महांगो थियण खां पोइ साइकिल जो रेट वधी वियो। हमरा पंहिंजे मोटरसाइकिल खे साइकिल में ठाहे हलाइण लॻो। मोटरसाइकिल शोरूम मालिकनि ऐं रक्षा शोरूम मालिकनि गॾाए गाॾियुनि ऐं साइकिलनि जा शोरूम खोलण जो ऐलान करे छॾियो। इमरान नियाज़ी जी हुकूमत सिर्फ़ कपड़ा लाथा हुआ, जॾहिं त शहबाज इत्तेहाद जी हुकूमत माण्हुनि जी खल लाहे छॾी। पेट्रोल महांगो थियण खां पोइ मोटरसाइकिल जी ख़ुदकशी शहबाज ऐं इत्तेहादिन जी हुकूमत खे परेशान करे छॾियो। पेट्रोल महांगो थियण खां पोइ मोटरसाइकिल ऐं रक्षा रंगनि पाकिस्तानी अवाम टांगा ऐं साइकिल वठण ते मजबूर थी वई। पेट्रोल महांगो थियण खां पोइ मोटरसाइकिल मां साइकिल ईजाद कंदड़ जी वीडियो वायरल थी वई। शहबाज हुकूमत जा पोल पधरा करे छॾिया। तेल खे तीली लॻण खां पोइ महांगाई बि आसमान सां ॻाल्हियूं करण लॻी। ग़रीब अवाम ख़ुदकशी तरफ़ वधण लॻो। अवाम परेशान थियण लॻी ऐं शहबाज ऐं इत्तेहादिन जी हुकूमत खे बददुआऊं ॾियण लॻी। तेल जे वधंदड़ अघु नामंज़ूर, शहबाज शरीफ ऐं संदसि इत्तेहादी नामंज़ूर जा नारा लॻण लॻा।